बस ॿाहिरि लिखी ॾियनि कुर्बमान सां पंहिंजी वञी असां ख़रीदी वरिती आहे। टोटल घणी ज़मीन आहे? इहा ॿ एकड़। 2 एकड़। 2 एकड़। अच्छा, हाणे छा था चवनि? हाणे लिखी कोन था नथा ॾियनि लिखी। मारण भॻा था अचनि। नाला छा आहिनि माण्हुनि जा? नालो अंगड़ायो, आबास, गुलाम आबास, दीन मोहम्मद, फैज़ल, शाहनाज़। फोत थी वियो त 5 त आहिनि। अच्छा, हाणे तव्हांजो मुतालबो छा आहे मां? अब असांखे बसि लिखी ॾियनि बनी, ॿियो कुझु बि न। अच्छा, हीअ जेका वाटर जी पीच बि ठाही अथव? इहा पीच बि ड्राए छॾी अथनि। छा मसलो थियो आहे? साईं 2 एकड़ ज़मीन जा वरितासीं, उनखे 40 साल थी विया असां भॼी भॼी बीठा आहियूं, असांखे लिखी नथा ॾियनि। उहे छा थियनि? मामा आहिनि। अच्छा, मामा आहिनि सॻा। कॾहिं वरिती? 40 साल थी विया आहिनि, 92 खां 5 साल अॻे। हा, सो हाणे भॼी भॼी बीठा आहियूं, नियाणियूं मेड़ पटका पहुतियूं, वेड़ ते भॻा था अचनि त छाजी आहे ॿारनी तव्हांजे पिणे जा पैसा हीअं फलाणो टीरो, माना घणो असांखे कुझु ॻाल्हायो अथनि। उन लाइ असां तव्हां ॾे हली आया आहियूं। हाणे हुननि छा कयो आहे? हुननि साईं धमकियूं ॾिनियूं न, बनी नथा लिखी ॾियनि। लिखी नथा ॾियनि? हा, चाहे कोन ॾींदासीं, जंहिंखे वणेव तंहिंखे चओ। नोटिस मोकिलिया अथनि, पीच ड्राए बंदि करे छॾी अथनि, पीच ड्राए छॾी अथनि। अच्छा, हा, सरकारी सरकारी पीच उहा ड्राए छॾी अथनि। हाणे हू धमकियूं था ॾियनि? धमकियूं था ॾियनि, औज़ार खयो था अचनि। अच्छा, नाला छा छा आहिनि? दीन मोहम्मद, हा, अंगड़ायो, गुलाम आबास, फैज़ मोहम्मद। शाहनवाज़ उहो त वीचारो पहुत थी वियो आहे। माना इहे सभई तव्हांजा मामा? मामा आहिनि। अच्छा, हा, माना गॾियल ज़मीन वरिती? गॾियल ज़मीन वरिती, सोडल मरिया त कहूं। पोइ असांजा 2 एकड़ लिखी पंहिंजे नाले ते आहिनि, लिखायूं विखायूं हर शइ असां खां वठी छॾियूं अथनि उन टाइम में। ठीकु आहे, जीअं त आवाज़ आहे असांजो त ही जेकी ज़मीन वरितसीं सोढे धोरुअ खां, हिननि वञी लिखाई करे असांखे चयूं त तव्हांखे पंहिंजे ख़र्च सां असां लिखी ॾींदासीं, तव्हांजो खातो न ठहियो आहे, तव्हांखे पंहिंजे ख़र्च सां असां लिखी ॾींदासीं। जंहिं महिल वियासीं विड़ी थोरो घणो त असां चवनि बनी लिखी ॾियो, बनी लिखी ॾियो, असांजे वेठ ते भॻा आया, को चए हुन ॾे वञु, को चए हुन ॾे वञु, को चए हुन ॾे वञु। रुॻो असां पंध करे करे नियाणियूं वठी वञूं त नियाणियुनि खे गारियूं ॾेई ऐं मोटाए छॾनि, असांखे गारियूं ॾेई मोटाए छॾनि। कंहिं चङे खे दांह ॾियूं त इनखे छो दांह ॾिनव, इहो तव्हांजो पीउ आहे, तव्हां हिनखे दांह छो ॾिनी। माना इहे ॻाल्हियूं असांखे ज़मीन लिखी नथा ॾियनि, हक़ु असांजो पंहिंजो ॾियनि नथा। अच्छा, हीउ ताज़ो छा थियो आहे? हीउ ताज़ो अॼु हिननि राति हींअर त असां कयूं था गाह, अॼु कढाए छॾींदा, पीच कोन ॾींदासीं, पीच सरकारी आहे। अच्छा, हाणे हू धमकियूं था ॾियनि? धमकियूं था ॾियनि त असां पीच बि कोन ॾींदासीं, बनी बि कोन ॾींदासीं। चवांव थो त असां पंहिंजे पीउ खे जवाबु ॾिनो, हिननि खे जवाबु कोन ॾिनोसीं, राति जो आधे जो मंझंदि जो केॾे बि मोकिलियो असां हिननि खे जवाबु कोन ॾिनोसीं, का बि शइ चवंदा असां हिननि खे जवाबु कोन ॾिनोसीं, बाबे खे जवाबु ॾिनोसीं, हिननि खे कोन ॾिनोसीं। हिननि जी असां इज़त कई, असांजो इतमाद हो, वॾा आहिनि। हाणे हुननि पंहिंजे लिखाए छॾी? हाणे हुननि पंहिंजे नाले लिखाए छॾी, तव्हांखे लिखी ॾींदासीं, लिखी कोन ॾिनऊं। अच्छा, हाणे मुतालबो कहिड़ो हूंदो तव्हांजो? हाणे असांखे ज़मीन लिखी ॾियनि, असांजो फॾो फसाद त कोन्हे, हाणे ग़रीब माण्हू कहिड़ो विढ़ंदासीं। ठीकु आहे।